डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। ओ अमर डेरा लाल साईं। जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर असांजी वृंदावन नगरी चकरभाटा मां आहे, जंहिंजो विषय आहे त चंड दिवस ते बहिराणे साहिब जी कई वई पूजा, भक्तनि जो लॻो मेलो। त चंड दिवस ते श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा में वॾे ई उत्साह, उमंग ऐं श्रद्धा सां गॾु भक्ति भाव सां मल्हायो वियो। कार्यक्रम जी शुरूआत रात्रि 8 वॻे भॻवान झूलेलाल बाबा गुरमुखदास जन जी फोटो ते माला पाराए करे बहिराणे साहिब जी जोत प्रज्वलित करे कई वई। कटनी में आयल महेश म्यूज़िकल पार्टीअ द्वारा भक्ति भरियल भजननि ते शानदार प्रस्तुति ॾिनी वई। लाल झूलेलाल, बाबा गुरमुखदास आपकी याद आती है, हिंद सिंध में हक़, बाबा गुरमुखदास, जिए मुंहिंजी सिंध, पंखीड़ा ओ पंखीड़ा जहिड़ा भॼन ॻाए करे ऐं ॿुधी करे भक्त ॼणनि झूमिर पाती। चंड जा मेला लॻंदा रहंदा। इहो भॼन वरुण साईं जन द्वारा ॻायो वियो। लाल साईं जन द्वारा भक्तनि लाइ सिंधी छेॼ कई वई। कार्यक्रम जे आख़िर में अरदास कई वई, पलव पायो वियो ऐं 2021 जी सभिनीनि जे जीवन में ढेर सारियूं ख़ुशियूं खणी अचे, सभिनीनि जे घर में सुख शांती समृद्धि अचे, देश तरक़ी करे, विश्व जो कल्याण थिए, इन लाइ प्रार्थना कई वई। हिन पूरे कार्यक्रम जो सीधो प्रसारण सोशल मीडिया जे माध्यम सां कयो वियो। संत साईं लालदास जन द्वारा सिंधी समाज जे माण्हुनि खे चयो वियो त सभई पंहिंजे घरनि जे ॿाहिरि 5 दीपक ज़रूरु जलाइनि। राति 10 वॻे बहिराणे साहिब खे खणी करे गाजे बाजे सां गॾु मंदर मां निकारे तालाब ते पहुता ऐं विधि विधान सां गॾु बहिराणे साहिब खे विसर्जित कयो वियो। अखंड जोत खे तरायो वियो। साढी 10 वॻे प्रसाद वितरण कयो वियो ऐं भंडारे जो आयोजन कयो वियो। त वॾी संख्या में भक्त ॼणनि भंडारो ग्रहण कयो। हिन आयोजन में शामिल थियण लाइ भक्त ॼणनि बिलासपुर, चकरभाटा, बिल्हा, भाटापारा, तिल्दा, रायपुर, दुर्ग, भिलाई, रायगढ़, मुंगेली, चांपा ऐं अन्य कई शहरनि मां आया। हिन आयोजन खे सफल ठाहिण में बाबा गुरमुखदास सेवा समिति, झूलेलाल महिला सखी समिति, पूज्य सिंधी पंचायत चकरभाटा जे सभिनीनि सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। त चकरभाटा जी हिन ख़बर खे लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो। अॻितां जे ख़बरुनि लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।